नौशर फ़िरोज़ सिंधी मीडिया जे वॾे नाले नौशर फ़िरोज़ ज़िले जे सोशल वर्कर समाज सुधारक सुधीर मीराली असांखां हमेशह लाइ विछड़ी वियो। हुनखे राति 8 बजे ओचितो दिलि जो दौरो खेसि नौशर फ़िरोज़ दिलि वार्ड में दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि फर्स्ट एड ॾियण खां पोइ सेवण अस्पताल रेफर कयो, जिते रस्ते में ई सॻु टुटी पियो। हू असांखां हमेशह लाइ असांखां जुदा थी वियो आहे। KTN न्यूज़ जे प्रोग्राम सुरसंगी जे डायरेक्टर, सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी, सोशल वर्कर समाज सुधारक शमन अली मीराली जो शागिर्द, नवां जोताई जो रहवासी हुयो, ग़रीबनि जो हमदर्द हुयो, फनकार अदीब, ग़रीब ऐं बेसहारा माण्हुनि जी मदद कंदड़ मसीहा जो किरदारु अदा कंदड़ अॼु असांखां हमेशह लाइ विछड़ी वियो। समूरी सिंध जे फ़नकारनि पारां रुआड़े वियो आहे। संदसि विछोड़े ते समूरी सिंध सगोरा सोगवारी आहे। समूरी सिंध जे समूरनि फ़नकारनि, KTN जे अदाकारनि, साफ़िन पारां सोशल मीडिया ते संदसि ॾुख जी ख़बरुनि जी धूम मतल। कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर, नौशर फ़िरोज़ ज़िले हर शहर ॾुख जी लहर छायल। सिंधी अदबी संगत ज़िले नौशर फ़िरोज़ पारां 3 ॾींहं अॻु सोग जो ऐलान। संदसि जनाज़ नमाज़ अॼु शाम 5 बजे संदसि अबाणी शहर न्यू जतई में अदा कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।